दोस्तों, अॼु असां सिंध जी हिकु अहिड़ी शख़्सियत खे यादि करे रहिया आहियूं जेका शख़्सियत सिंधी माण्हुनि जे लाइ, सिंधी क़ौम जे लाइ, या वरी ईअं चऊं सॼी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि लाइ क़ाबिल फ़ख़्रु आहे। ऐं उहा शख़्सियत आहे साहिती परगिणे जो जॉन मिल्टन, शबीर हालेपोटो। शबीर हालेपोटो सिंधी ॿोलीअ जो ख़ूबसूरत शाइर आहे, पर इहो उहो शाइर आहे जेको अखियुनि खां नाबीन हो, पर हिन नाबीन हुअण जे बावजूदु हौसलो कोन हारियो, हिमत कोन हारी, हिनखे अॻिते वधण जो जुनून रहियो। ऐं हिन उन्हीअ जुनून सां सिंध यूनिवर्सिटीअ ताईं पहुतो ऐं सिंध यूनिवर्सिटीअ जो पोज़ीशन होल्डर शागिर्द रहियो। ऐं अञा हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा आहे त शबीर पहिरीं सिंध यूनिवर्सिटी में पढ़ियो ऐं पोइ सिंध यूनिवर्सिटीअ में ई पढ़ायाई। उन खां पोइ जॾहिं जामशोरे में संदसि रहण वग़ैरह जी ॾुखियाई थी त पाण पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान ॾेई उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादूअ में लेक्चरर मुक़ररु थियो ऐं हू इंतिहाई फ़र्ज़ शुनास उस्ताद रहियो। हुन जा शागिर्द हुन जे ॿुधल लेक्चरनि खे अॼु बि यादि कनि था। त मुंहिंजा दोस्तो, सिंध अहिड़नि केतिरनि ई माण्हुनि सां भरी पई आहे जेके असांजे नई टहीअ जे लाइ उत्साहींदड़ किरदार आहिनि। ऐं शबीर हालेपोटे खे असांजे दोस्त वफ़ा जावेद मकई निहायती सुहिणी भेटा पेश कई आहे। ऐं आउं चाहियां थो त वफ़ा जावेद मकईअ जी ही तहरीर जेका आउं अव्हांखे पंहिंजे हिन यूट्यूब चैनल वॉइस ऑफ इंडस टीवी तां ॿुधायां, ऐं गॾोगॾु अव्हां सभिनी खे इहा गुज़ारिश कंदुसि त तव्हां हिन तहरीर जे ख़तमु थियण ताईं असांजो साथ ॾिजो। हिन तहरीर खे पूरी तरह सां ज़रूरु ॿुधिजो त जीअं पंहिंजे हिन आदर्शी शाइर ऐं पंहिंजे हिन आदर्शी इंसान खां वाक़ुफ़ु थी सघो। ऐं जेकॾहिं अवाम जा के चार माण्हू बि हिन शाइर जी, हिन शख़्सियत जी, हिन जी हिम्मत, जिदोजहद, जुरत मां उत्साह माणे था वठनि त असां सभिनी जी ख़ुशनसीबी हूंदी। शबीर जी अॼु 6वीं वर्सी आहे ऐं 6वीं वर्सी जे मुनासिबत सां वफ़ा जावेद मकई जो इहो मज़मून आउं अव्हांजे अॻियां पेश करे रहियो आहियां। कंहिं बि मुल्क, क़ौम, ख़िते जी सुञाणप उतां जे ॾाहनि, फ़िलसुफ़नि, मुफ़क्किरनि, दानिशवरनि, आलमनि, अदीबनि ऐं शाइरनि सां थींदी आहे। जर्मन अदब जी सुञाणप गोइटी सां, फ़ारसी अदब हाफ़िज़ शिराज़ीअ सां, अंग्रेज़ी अदब शेक्सपियर सां, बंगाली ऐं हिंदी अदब राबिंद्रनाथ टैगोर सां सुञातो वञे थो। अहिड़ीअ तरह सिंधी अदब ऐं शाइरीअ जी सुञाण शाह लतीफ़, शेख अयाज़, उस्ताद बुखारी ऐं ॿिया केतिरा ई हवाला आहिनि। सिंध उहा मुक़दस धरती आहे जितां इल्म जो सिजु उभरियो। शाइरी हूअं बि इश्क जी ईजाद चई वेंदी आहे। रोमांस जो ॿिज शाइरी जे फ़सल जे मौजूद बणियो आहे। दुनिया जे हर कुंड में प्यार ई शाइरी जो ख़ाम माल रहियो आहे, पोइ भले रिज़म या रंग या कसीदा गोई वारा मौज़ू काहे पिया हुजनि या के समाजी, मुआशी, तहज़ीबी ऐं मज़हबी रंग रूप उभरिया हुजनि, पर अज़ल अब्द खां शाइरीअ जो बुणबुनियाद इश्क सां ई वाॻियल रहियो आहे।
अवाइली ज़माने खां हिते बहितरीन शाइर पैदा थींदा रहिया आहिनि। कंहिं बि ॿोलीअ में आला शाइरी करण लाइ निहायत ज़रूरी आहे त उन ॿोलीअ जे लफ़्ज़नि, मुहावरनि, मिसालनि ऐं पहाकनि ते उन शाइर खे ख़ुसूसी कुदरत ऐं पहुच हुजे। इब्न खल्दून पंहिंजे जग मशहूरु तालीफ़ मुक़दमा में फ़रमाए थो त को बि शाइर या अदीब जॾहिं पंहिंजे अंदरुनी उमंगनि ऐं जज़्बनि खे पधिरो करणु घुरे थो त जंहिं ॿोलीअ में हू शाइरी करे रहियो आहे ॿोलीअ जे अल्फाज़नि ते उनखे पूरी पहुच हुजे। छो त नसर हुजे या नज़म उनखे फ़नी हैसियत ऐं बरतरी अल्फाज़नि सां ई हासिलु थींदी आहे। छाकाणि त मानाऊं लफ़्ज़नि जूं ताबिया हूंदियूं आहिनि न, उहे सभु कंहिंजे ज़हन में मौजूदु हूंदियूं आहिनि ऐं अल्फाज़ उन्हनि लाइ काल्ब समा हूंदा आहिनि। तॾहिं जेको अल्फाज़नि ते पहुच नथो रखे सो उन टंडे मुंडे वांगुरु आहे जेको उथण लाइ त घणा सांभा करे थो पर सघ न हुअण करे हू उथी नथो सघे। साहिती परगि॒णो उहो भागवंद खितो आहे जंहिंजी हंज मां अहिड़ा त गुलाब फुटा जिन पंहिंजी ख़ुशबूअ सां न फ़क़्ति परगि॒णे खे बल्कि पूरी सिंध खे मुअतरु करे छॾियो। जिन जी शाइरीअ जी हा कंधे माॻे हुली वई, अहिड़नि गुलाबनि में शबीर हाले पोटो बि हिकु अहिड़ो गुलाब आहे। साहितीअ जे इन यगाने शाइर 24 फरवरी 1974 ईस्वी ते हालाणीअ में जनमु वरितो। इब्तिदाई तालीम हालाणी मां वरिताईं। मैट्रिक वोकेशनल पॉलिटेक्निक स्कूल सखर इंटर डिग्री कॉलेज कंडियारो मां करण बाद मेडिकल में दाख़िला वरिताईं। मेडिकल में 2 साल मस गुज़रियसि त इन जे अखियुनि जो नूर छिणणु लॻो, जंहिं करे वधीक मेडिकल तालीम जारी रखी न सघियो। जॉन मिल्टन 46 सालनि जी उमिरि में अखियुनि जे नूर खां महरूम थियो ऐं जॉन मिल्टन कॉलेज जे ज़माने खां अदबी लिखणनि जी शुरूआति करे छॾी हुई। पर साहितीअ जो ई गौहर नायाब फ़क़्ति 20 सालनि जी उमिरि में नूर खां महरूम थियो। पर हिन मर्द मुजाहिद हिमत न हारी इन ख़ासि ॿारनि जे स्कूल मां ब्रेल ज़रिए तालीम अॻिते वधाई। उन अरसे दौरान ई खेसि अदबी ज़ौक़ पाण ॾांहुं माइल करणु शुरू कयो ऐं पाण शाइरी करणु शुरू कयाईं। 1995 ईस्वी में संदसि पहिरीं तख़लीक़ माहवार किंजर में शाया थी। सिंधी अदबी संगत शाख हालाणीअ जे गॾिजाणियुनि में शाइरी पढ़णु, सीनियर शाइरनि जे तनक़ीदनि ऐं तबसरनि संदसि तख़लीक़नि खे पुख़्तो बणाइणु शुरू कयो। ग़ज़ल जे भलोड़ शाइर, इल्म उरूज़ जे ॼाणू फ़िदा बख़्श अली सहते खां इल्म उरूज़ जी ॼाण ऐं सिख्या वठणु शुरू कयाईं। फ़िदा बख़्श अली सहते इन पथर खे वधीक तराशे हीरो बणायो। बैतनि जे भलनि शाइरनि ग़ुलाम नबी आकिल, अर्ज़ मोहम्मद अर्ज़, उस्ताद ग़ुलाम रसूल नातिक, नियाज़ ख़ालदीअ जी सोहबत बेत जी सिनफ़ ते संदसि रहनुमाई कई। जिद्दत पसंद शाइरनि में फ़िदा बख़्श अली सहतो, कादिर बख़्श प्रेम, शरीफ़ सुमरो, रफ़ीक़ सियाल, पारस हमीद, असद मंगणियार, ज़ुल्फ़कार सियाल, नवाज़ भट्टी ऐं जब्बार मल्हाह जी सोहबत संदसि अदबी कला खे वधीक संवारियो ऐं सिंगारियो। कुझु अरसे दौरान सिंध यूनिवर्सिटीअ दौरान MA सिंधी अदब फर्स्ट क्लास में पास कयाईं। सिंध यूनिवर्सिटीअ में रिसर्च एसोसिएट तौरु कमु कयाईं। सिंध यूनिवर्सिटीअ में खेसि साग समेजो, दोदो चांडियो ऐं ज़ुल्फ़ी मीरानी जहिड़ा दोस्त मिलिया। साईं इमदाद हुसैनी, मोहम्मद क़ासिम बुगियो ऐं अली दोस्त आजज़ जहिड़नि अदबी पारखुनि संदसि आबियारी कई। 2002 ईस्वी में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करे उस्ताद बुख़ारी डिग्री कॉलेज दादूअ में बतौर सिंधी लेक्चरर मुक़ररु थियो। दादूअ में मुश्ताक भुरगड़ी, मौलाबज आज़ाद, जानी इसाक मल्ला, मारू जमाली संदसि अदबी ऐं शाइरी खेत्र में साथ ॾिनो। संदसि शाइरीअ में दर्द, पीड़ा, एहसास, अज़ियतूं, विछोड़ा, जमालियात, फितरत निगारी वाज़ह झलकंदी नज़र अचे थी। शबीर जी ज़िंदगीअ में 24 फरवरी खे सदाईं ख़ासि अहमियत हासिलु रही। इहो इन लाइ त उन तारीख़ ते संदसि जनमु थियो। संदसि पहिरियों मजमूओ बि उन तारीख़ ते आयो। संदसि शादी पिणु 24 फरवरी ते थी। संदसि बाक़ी मजमूआ पिणु 24 फरवरी ते शाया थिया। उन्हनि मजमूअनि में हींअरो, हेरणपन, गीत मुंहिंजा मीत, तो बिन कुझु बि न मां, आयो मुंहिंजी जान क़ाबिल ज़िक्र आहिनि। शबीर खे पंहिंजे नूर जे वञण ऐं ज़िंदगीअ जे फुड़ो फुड़ो थी हारजण जो पूरो अहसासु थी चुको हो। तॾहिं त पाण चयाईं, विछोड़ो आ घोड़ो इजो थो अचे, विछोड़ो आ घोड़ो इजो थो अचे, असांखे मरोड़ो इजो थो अचे। ख़बर आ ख़बर खे त इंसाफ़ थींदो, नंढनि खां वॾनि खां वही वक़्तु वेंदो, असां ते अवां ते बि अचिणो आ ईंदो। मिटीअ जो पिनोड़ो इजो थो अचे, विछोड़ो आ घोड़ो इजो थो अचे। अहिड़ियुनि दर्द भरियुनि कैफ़ियतनि में बि पाण कॾहिं बि नाउमीद न थियो, रब जी ज़ात मां मायूस न थियो, बल्कि ज़िंदगीअ जे सफ़र खे जारी रखियो। अलाए छा सबबु आहे, अलाए छा असांजो हाल कोन्हे को, शुक्र आहे त रब आहे।
दर्द ज़िंदगीअ जी मीरास सम्झा वेंदा आहिनि। हर शाइर पंहिंजे पंहिंजे अंदाज़ ऐं बयान सां उन्हनि खे पंहिंजे लफ़्ज़नि में चिटियो आहे। शबीर वटि पिणु पंहिंजी ॾात ऐं ॾांव आहे। हुआ दर्द दिलि में कबीले जियां, कई दर्द दर्दनि जा हीले जियां। सिंध जे मांदार शाइरनि जियां शबीर जी शाइरीअ में बि ॻोठाणी सूंहं झलकंदी नज़र अचे थी। ऐं शबीर पंहिंजे मन मीत लाइ हेठियां अहसास कहिड़े हिन मन मोहींदड़ अंदाज़ सां बयानु कंदे नज़र अचे थो। कणकनि में लाभ आयो नाहे जनाब आयो, सिंगार बेसबब हो इनकार ते अजब हो। हीउ सूंहं सां गज़ब हो, आयो अज़ाब आयो नाहे जनाब आयो। भला हिते वरी संदसि शाइराणे तख़यल खे ॾिसो त कीअं न प्यार वक़्तु हालतनि खे पेश कंदे नज़र अचे थो। खार में खीचलो हो ऐं अॻियां हौसलो हो। प्यार जे फ़िलसफ़े ते नज़र, यार जी बस नफ़े ते नज़र, वक़्त जे पर ख़फ़े ते नज़र ऐं असांजे दफ़े ते नज़र। ही दफ़ो दादलो हो ऐं अॻियां हौसलो हो। प्यार में शक शुबा जन्म वठंदा रहंदा आहिनि। जॾहिं मन मीत रुसामू करे या मुलाक़ातूं मुनक़ता करे त उहे शक शुबा पुख़्ता थियणु शुरू थी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं साजन मुलाक़ात जी महिरबानी करे ऐं चाहींदड़ हंज में पंहिंजो सिर रखे त सभु थक ऐं सभु शक लहज़े में लही वेंदा आहिनि। सभु थक लही वेंदा जे हार के कयई ॿाहूं, सभु शक लही वेंदा। शबीर जी शाइरीअ में फ़नी पुख़्तगी, घाड़ेटा, असलूब जा नवां अंदाज़, फ़न ऐं फ़िक्र, ॾात ऐं ॾांव जी कमाल कारीगरी बि आहे त वटि तरक़ीबी जुज़ा ऐं जमालियाती अंसर बि कसीर तइदाद में मौजूदु आहिनि। हीणा हाल कुतर थी वेंदा, दिलि जा ख़ाल कुतर थी वेंदा, पंहिंजी उमिरि फ़र्क़ु बि छा आहे, विच जा साल कुतर थी वेंदा। सालनि जो कुतर थी वञणु हिकु नवाण आहे जा शबीर निहायत ख़ुशि असलूबीअ सां निभाई आहे। शायदि शबीर हालाणी वारनि जे रवैयनि खां कुझु ॾुखारो थी वियो हो जो उनजो इज़हार हिन रीति करे वियो। शाइर दुनिया जे रवैयनि, तनक़ीद, नज़रअंदाज़ करणु, माण्हुनि जे तननि तुनकनि जी परवाह हरगिज़ न कंदा आहिनि। शबीर बि दुनिया ऐं दुनिया वारनि खां बेपरवाह रहियो ऐं बरमिला उनजो इज़हार पिणु कयो आहे। पाण हिकिड़ी जाइ आहियूं, पाण हिक ॿिए लाहे आहियूं, कोन था कंहिंखे सुञाणूं, हिक ॿिए जी राहे आहियूं। प्यार जा रंग बि ॾाढा दिलकश हूंदा आहिनि, जिन जी कशिश ऐं मोह माण्हूअ खे माण्हूअ हुजण जो अहसासु ॾियारींदो आहे। प्यार बिना को बि वजूद इन विशाल काइनात में जीए सो नामुमकिन आहे। प्यार थी वञण खां पोइ दिलि अज़ ख़ुदि चए खां निकिरी वेंदी आहे। महबूबिया नाज़ अंदाज़, शोखियूं ऐं शरारतूं, मुर्कूं ऐं माणा तालिब जी दिलि खे मतलूब जे ताबा करे छॾींदा आहिनि। ऐं जेकॾहिं मतलूब शाइर हुजे त उहे मिड़ई अक्स अहिड़ी ख़ूबसूरत कविता जो धारे लफ़्ज़नि जो वेस ढके शाइर जी दिलि जे आगर ते लहंदा आहिनि। मां दिलि जे चए में ऐं दिलि हुन जे चए में आहे। मां दिलि जे चए में ऐं दिलि हुन जे चए में आहे। बेचैन असीं ॿई हू ख़ूब मज़े में आहे। उब नाहे रुॻो नीरो, ही समुंड पिणु नीरो आहे। ऐं नेण संदसि नीरा, हू नीरे वॻे में आहे। मां पाण संभालियां या तारनि खे सहारो ॾियां, आ चंड चुकी पीती ऐं धरती बि नशे में आहे। हिन भेरे बि उन ख़त में जुमिलो आहे लिखियो साॻियो, वेझे में किथे आहे जो प्यार परे में आहे। गुलड़नि में कोन्हे को, पोपट में बि कोन्हे को, इंडलठ में किथे आहे जो रंग उनजे रहे में आहे। तनाई हिकु अहिड़ो अज़ाब आहे जेको उॾईअ जा माण्हूअ जे अंदर खे खाईंदो रहंदो आहे। ऐं जेकॾहिं को शाइर उन पीड़ा मां गुज़रे त उहा पीड़ा शाइरीअ जो रूप वठी आम माण्हूअ जे जज़्बनि ऐं अहसासनि जी तर्जुमानी कंदे पिणु नज़र ईंदी आहे। हूअं बि शाइरी उहा ई वधीक पुरअसर लिखबी आहे जो आम माण्हूअ जे दर्दनि, पीड़ाउनि, ॾुखनि, अंजनि, आज़ारनि जी अकासी हुजे। बेचैनीअ जो कारण आहे तन्हाई, दिलि दुखंदीअ लाइ ॿारणु आहे तन्हाई। गॾिजण जहिड़ी ॿी काई ख़ुराक न आहे, ॻणतियुनि खां वधि ॻारणु आहे तन्हाई। उस्ताद बुख़ारी पंहिंजी शाइरीअ में प्यार लाइ अलॻि पैमाना मुक़ररु कया आहिनि ऐं प्यार ऐं दिलि जे कारोबार खे फ़ाइदो सॾियो आहे। दिलि जे कारोबार जो हिकु क़ाइदो आहे, केतिरो बि नुक़सानु थिए त बि फ़ाइदो आहे। बिल्कुलु अहिड़ियुनि कैफ़ियतनि जो इज़हार शबीर पिणु पंहिंजी शाइरीअ में कयो आहे। फ़ोन, ख़त, तार, ईमेल ते राबितो थी रहियो त बि रहियो फ़ासिलो फ़ासिलो। प्यार वापारु आहे कुझु अनोखो मंझसि, थिए त नुक़सानु सम्झो वञे फ़ाइदो। शबीर शाइरीअ जे सफ़र दौरान मुख़्तलिफ़ कैफ़ियतनि मां गुज़रियो ऐं उन्हनि कैफ़ियतनि जो पाण बरमला इज़हार शाइरी में कयो अथसि। ॾुख सुखनि जे सूंहं हूंदा आहिनि ऐं उहे ॾुख हिकु शाइर ऐं संदसि शहरी तख़यल खे वधीक सगारो बणाईंदा आहिनि।
ॾुखनि जो को नसुल नाहे हूंदो, को ख़ानदान नाहे हूंदो, को शहर पाड़ो ॻोठ को ठिकाणो नाहे हूंदो। बसि जीवन ऐं जिंद सां हर पल हर घड़ी जुड़ियल रहंदा आहिनि। इहे सभई वार्ताऊं शबीर सां थी पुण थी गुज़रियूं आहिनि, जिन जो इज़हार संदसि शाइरीअ में चिटो पिटो नज़र अचे थो। शाइर जा अहसास लफ़्ज़नि जा मुहताज न आहिनि हूंदा। चैन दिलि खे करार कोन्हे को, चैन दिलि खे करार कोन्हे को, ऐं चवें थी त प्यार कोन्हे को। अॼु किथे बि नज़र न आई आहे, अॼु अखियुनि में खुमार कोन्हे को। लफ़्ज़ दिलि में बि था रखनि माना, छा थियो जे उचार कोन्हे को। ज़िंदगी ज़िंदगी न तो बिन, तोखे छो एतबार कोन्हे को। तूं चवीं या न हू त सम्झे थो, छो त शबीर ॿार कोन्हे को। शाइरी उहा ई वधीक पुरअसर ऐं ख़ूबसूरत लॻंदी आहे जेका हर दुखी दिलि जी तर्जुमानी करे, जेका अणचयल ॻाल्हियुनि जी तर्जुमान हुजे, जेका अहसासनि उद्दमनि आरज़ुअनि इल्तिजाउनि जी मुकमल आकास हुजे, जंहिंमें फ़साद बलागत सलासत ऐं जिदत या वाहिड़ वहनि, जेका ॾात ऐं ॾांव जो हसीन संगम हुजे, जेका बेपोच ज़बाननि जे इज़हार जो वसीलो बणिजे, जेका रस चस सां टुॿटार हुजे, जंहिंमें फितरत या रंग जरकंदा नज़र अचनि, उहे मिड़ई लवाज़मात शबीर जी शाइरीअ जो हिसो रहिया आहिनि। पेर तुंहिंजा चुमण जी ख़्वाहिश में, दिलि ॿुॾी वई तरण जी ख़्वाहिश में, हथ ज़मज़म सां धोए आयो आं, हथ तुंहिंजा चुमण जी ख़्वाहिश में। साहित्य जे इन सरमोर शाइर निहायती थोरे वक़्त में सिंधी शाइरीअ जी झोल मयारी शाइरीअ सां भरे छॾी। शबीर जेका बि शाइरी कई आहे उनखे पंहिंजो असलूब आहे, उनजो पंहिंजो रंग ढंग आहे, उनजी पंहिंजी सूंह आहे, उनजी पंहिंजी नज़ाकत ऐं नफ़ासत आहे, उनजी पंहिंजी हुस्नाकी आहे। केरु उगंदो अखाली ॾींहं जी, अॼु बि आहे दिलि जुड़ाली ॾींहं जी। चंड 84 हुजनि हिकु राति में, रोशनी पोइ बि निराली ॾींहं जी। झूपड़ीअ मां हिकु ॾीओ भुणकियो ईअं, मां भरेंदुसि झोल ख़ाली ॾींहं जी। फितर निगारी शाइरीअ जी सूंह हूंदी आहे ऐं शाइरीअ खे मिराज ते रसाइण में अहम किरदारु अदा कंदी आहे। कंहिं बि माण्हूअ लाइ मंज़िल ते पहुचणु तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं हू पुख़्ता इरादा करे ऐं पंहिंजे इरादनि खे अटल बणाए। वहंदे पाणीअ में कंवल थींदो न, रोहिणी अख में कजल थींदो न। सूंह जो रद अमल आहे इश्क़, इश्क़ जो कोई अमल थींदो न। थो ॿि वाटे ते अची बीहे उहो जो इरादनि जो अटल थींदो न। साहित्य जे इन भलोड़ शाइर जी शाइरीअ में साहित्य जा लहजा ऐं अक्स अहिड़ी त ख़ूबसूरतीअ सां उथियल आहिनि जो उन्हनि खे पढ़ण खां पोइ दाद ॾियण बिना रहिजी नथो सघिजे। नक में वाली कन में कोको, कंहिंखे दोखो कंहिंखे दोखो। मां पारो थो ख़्याल बि बेशक, मां पारूं थो ख़्याल बि बेशक, सीने में आ साॻी धक धक। तूं ताज़ो को कंहिंखे दोखो, ख़ाली या दिलि उन ग़म खां पोइ, जीअं खजी का मौसम खां पोइ, डंग न ॾोको कंहिंखे दोखो कंहिंखे दोखो। शाइर वटि संदसि महबूब ॾो सभु हसीन हेच लॻंदा आहिनि। महबूब जी सूंह सोभिया जो मयार इंतिहाई उताऊं हूंदो आहे। शबीर वटि बि पंहिंजे महबूब लाइ कुझु अहिड़ा अहसास आहिनि। तो जहिड़ो को कोन्हे तर में माण्हू खोड़, ख़ुदि खे सम्झनि पंहिंजी पर में माण्हू खोड़। तुंहिंजे रस्तनि में आहिनि ई मुंहिंजा नेण, बसि मां नाहियां तुंहिंजी भर में माण्हू खोड़। जाम तमाची ॼार खयों हो जंहिंजे लाइ, सा हिकिड़ी नूरी किंजर में माण्हू खोड़। ॻोठाणा लहजा ॻोठाणा अक्स शबीर जी शाइरीअ जी सूंह आहिनि ऐं संदसि शाइराणे सफ़र में विख विख ते उन्हनि जो रंग रूप पंहिंजे मुकमल जोबन सां अॻियां ईंदो नज़र अचे थो। मुंद ॻाढ़नि ॿेरनि जी वणंदी आहे ऐं पुरस्तिश पेरनि जी वणंदी आहे। सोच छा आहे शहरनि में ॻोठाणा, मूंखे मानी नेरनि जी वणंदी आहे। हू मंझंदि जो निकिरी पियो आहे छोकर, खेसि ॿोली ॻेरनि जी वणंदी आहे। जीत मुंहिंजे जानीअ खे ई सूंहे, हार हुन जे गैरनि जी वणंदी आहे। भाउ खे या कबे खे गॾु तोसां, रीत सत सत फेरनि जी वणंदी आहे। साहित्य जे गोहर नायाब जेतिरी बि शाइरी कई, मयारी कई, जेतिरो बि लिखियो पुरअसर लिखियो, तोड़े जो ज़िंदगीअ संदसि साथ न ॾिनो। पर हुन पंहिंजी शाइरी वसीले सिंधी शाइरीअ जो झोल भरी ऐं पंहिंजा अणमिट निशान चढ़िया। जॾहिं बि मयारी दर्द भरी शाइरीअ जो तज़कुरो निकिरंदो, साहित्य जे शाइरनि जो हवालो ईंदो, उते शबीर जो नाओ अॻु भरो थींदो।
शबीर जिस्मानी तौर भले असां खां जुदा आहे पर रूहानी तौर गीतनि ऐं ग़ज़लनि जे हवाले सां हर वक़्तु साण आहे। शबीर 9 नवंबर 2014 ईस्वी ते सिंध धरतीअ खां हमेशह लाइ विछड़ियो। अॼु संदसि 6वीं वरसी आहे पर पाण पंहिंजनि शहरी मजमूअनि जी सूरत में असां साण आहे। असांजे हवालनि में आहे, असांजे महफ़िलनि में शामिल आहे, हालाणी अदबी संगतीअ गॾिजाणियुनि में शिरकत कंदो रहे थो। इक़बाल गाॾईअ सां हालाणी बाबति सियासी समाजी कचहरियूं कंदो रहे थो। साईं फ़िदा बख़्श अली वटि अञा बि साईं शरीफ़ सुमरे सां गॾु हथ में हथ ॾेई इल्म उरूज़ जी सिख्या वठणु ईंदो रहे थो। साईं सां इल्मी अदबी कचहरियूं कंदो रहे थो। भाऊ दुर मोहम्मद सियाल सां क़ौमी बहस मुबाहिसा कंदो रहे थो। भाऊ मुनीर आले पोटे सां ज़िंदगीअ जे बेवफ़ाइनि गुज़िरियल वार्ताउनि अंजनि आज़ारनि वक़्ती ख़ुशियुनि जो तज़किरो कंदो रहे थो। छो त शबीर विछड़ियो ज़रूरु आहे पर विसरियो हरगिज़ न आहे। चप तुंहिंजा गुलाब थी विया हा, नेण तरहीं शराब थी विया हा। तूं उमिरि जे उन हिसे में हुए, तुंहिंजा कई ख़िताब थी विया। तुंहिंजो लहजो गुनाह जहिड़ो हो, लफ़्ज़ तुंहिंजा सवाब थी विया हुआ। सूंहं तुंहिंजी सवाल रहणी हुई, सवाल ॿिया सभु जवाब थी विया। शहर हा हर न्यार में तुंहिंजे, ग़रक़ कई किताब थी विया हा। दोस्तो, इहो हुयो असांजी सिंध जो जॉन मिल्टन शबीर हालेपुटे बाबति वफ़ा जावेद मकई जो इंतिहाई ख़ूबसूरत मज़मून, इंतिहाई दिलकश तहरीर अव्हांखे यकीनन पसंदि आई हूंदी। ऐं मुंहिंजी अव्हांखे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो ऐं सॼी दुनिया ते पहुचायो त असांजी सिंध में अहिड़ा गुहर नायाब बि मौजूदु रहिया आहिनि। ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल वॉइस ऑफ इंडस टीवी खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब करण सां गॾु बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कजो। ऐं हाणे अव्हां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरी सर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।